लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं डॉक्टर सैफुद्दीन जूणी जे हिसाब सां जारी आहिनि। हाणे असां डॉक्टर साहब सां ॻाल्हाईंदासीं दुनिया जी हिकिड़ी ताक़त, मुआशी ताक़त ऐं असांजे पाड़ेसरी ऐं पाकिस्तान जे तमामु पुराणे दोस्त। ऐं असां त जॾहिं शागिर्द हुआसीं त असां वटि माओ ज़ेतुंग हिकिड़ो आइडियल हो, पर उन खां पोइ चाइना हिकिड़े ॿिए हवाले सां अॻिते वधंदी आई ऐं हुननि कई मौजज़ा करे ॾेखारिया। डॉक्टर साहब खां पुछूं था, डॉक्टर साहब चाइना वञण खां अवल चाइना जे बारे में तव्हां वटि तसवर छा हो? सची ॻाल्हि इहा आहे त स्टूडेंट लाइफ में असां हुआसीं प्रो सोवियट्स ऐं प्रो माओ ऐं प्रो सोवियत जेको उन वक़्त जो सिलसिलो हो, त असांजी नज़र में चाइना उन में उहो रिवियनिस्ट थी वियो आहे, तरमीम पसंदि उहो हिकिड़ो इमेज हुयो। हे त पोइ डेंग शाओपिंग खां पोइ जेके तब्दीलियूं हुन ते पाण ॻाल्हाईंदासीं, त जनरल इम्प्रेशन इहो हो त चाइना अञा बैकवर्ड हूंदो ऐं हिते जेको आम इम्प्रेशन हुयो त चाइनीज़ जेके गुड्स आहिनि, सामान आहे, त उहो हलियो त हली वेंदो, न त वरी सेम ॾींहुं ख़राबु थी वेंदो। त मुंहिंजो बि इहो ख़्यालु हो, सची ॻाल्हि इहा आहे त चाइनीज़ गुड्स जेको आहे उन्हनि जी का क्वालिटी कान्हे का। पोइ जॾहिं मां फ्लाए करे उते पहुतुसि पंहिंजी फैमिली सां गॾु, ॿारनि सां गॾु, त जंहिं घर में मां पहुतुसि त मूं सोचियो त हीअ जेका टीवी आहे, हीअ जेका फ्रिज आहे, हीअ जेको AC आहे, हीअ जेको फर्नीचर, फर्निश घरु हो, त इहो त ख़राबु थींदो हुयो, मुंहिंजे लाइ मुसीबत हूंदी पई। मेड इन चाइना। पर भाउ सच इहो अथव त मूं टीवी हिकिड़ी चेंज कई हुई, छो त मां उते उन वक़्तु उन घर में जेके हुयूं एंड्रॉइड हू पुराणियूं जेके टीवियूं हुयूं उहे हुयूं, त मां मॉडर्न जेके टीवियूं उहा हिकिड़ी वरिती हुई। ऐं प्लस मूं फ्रिज नंढी हुई, छाकाणि जो मूंखां अॻ में जेको ऑफिसर उते रहंदो हो उन जी फैमिली हुई कान उते एक्चुअली, त मां फ्रिज चेंज कई। बाक़ी 5 साल उन ई घर में रहियुसि, का शइ चेंज न करणी पई। पहिरियों दफ़ो मूंखे अहसासु थियो त चाइनीज़ गुड्स इहे ॾा बि ख़राबु कोन्हनि जेॾो उन्हनि जो इमेज। मिसाल तौरु असां वटि टीवियूं सोनीअ जूं या पैनासोनिक जूं, इहे नेशनल जूं, फिलिप्स जूं, इहे हूंदियूं। त मां जंहिं घर में हुयुसि त उन में चांग होंग जे नाले सां टीवी लॻल हुई ऐं अहिड़ी तरह फ्रिज बि चाइनीज़ कंपनी हुई, हायर जी हुई। प्लस जेके एयर कंडीशनर जेके कन्वर्टेबल हुआ, पुराणा लॻल हुआ, पर उहे हायर जा हुआ। सियारे में गरम हवा ॾींदा, गर्मी एतिरी उते थींदी बि कान हुई। न उहे चेंज थिया, न यानी ॿियो को इक्विपमेंट। अच्छा, जेके सोफ़ा बि हुआ या बेड जेके हुआ, उन्हनि में कॾहिं को प्रॉब्लम कोन कयो। पोइ चांग होंग जी कंपनी उहा हुई बि उन रीजन जी, उहा उन वक़्तु चाइना जी जेका इलेक्ट्रॉनिक्स जी कंपनीअ में चौथे नंबर ते, 3 या 4 नंबर ते हुई। उन्हनि खे मूं पोइ पाकिस्तान में जेको चांग होंग ग्रुप आहे, तव्हां ॾिठो, उनखे आणण में मुंहिंजो किरदारु आहे, जो मूं उन्हनि खे सम्झायो त असां वटि जैपनीज़ गुड्स आहिनि, त तव्हांजो बि मार्केट पाकिस्तान दोस्त आहे, वञो उते वञी प्रोड्यूस कयो। उन एग्रीमेंट में बि मां उन्हनि जो पार्ट रहियुसि, हुजे जिन उहा वरिती हुई। सो जनरल इम्प्रेशन अबाउट द चाइनीज़ गुड्स त इहो हो। हा, सिस्टम जो त मिसमैनेज कंट्री हूंदी, अलाए ट्रैफिक जो निज़ाम कीअं हूंदो, चीनियुनि सां कीअं उथबो वेहबो, पर उहो जेके मुंहिंजा इम्प्रेशन्स पहिरियां जा हुआ उहे सभु बदिलिजी विया। चीन वॉज़ टोटली डिफरेंट, बिल्कुलु मुख़्तलिफ़ हो, ऐं सिस्टम्स उन्हनि जा बहितर आहे असांखां। असां त घणो अॻिते आहिनि। सोसाइटी उन्हनि जी एडवांस्ड आहे ऐं इंफ्रास्ट्रक्चर जेको उते ॾिठो उहो तमामु आला क़िस्म जो हुयो। मां पाण उहे फास्ट ट्रेन, मां जंहिं पीरियड में हुयुसि 2009 खां 2014-15 ताईं, फास्ट ट्रेन्स जेके हाई स्पीड ट्रेन जंहिंखे चवनि था, उहे
जेके इवन चाइना खां यूरोप ताईं वञनि थियूं, ॿिनि जा इफ़्तिताहनि में मां पाण बि एज़ अ डिप्लोमेट शरीक थियो हुउसि. सो इहे मुंहिंजे साम्हूं जॾहिं शयूं आयूं ऐं मां पोइ पाकिस्तान रेलवे खे बि ॿुधायो त हिननि जूं जेके लोकोमोटिव्स आहिनि, जेको ट्रेन जो निज़ाम आहे या इवन कंपार्टमेंट जेके ठाहिनि था उहे वर्ल्ड क्लास जा आहिनि ऐं चीपर आहिनि. त हिकिड़ो जेको 2001 खां जेको हिकिड़ो बैड एक्सपीरियंस हो, चाइना जूं पुअर क्वालिटी वारियूं लोकोमोटिव्स हिननि खे मिलियूं हुयूं, उहे त उन वक़्तु सॼी दुनिया जेको आहे पाकिस्तान खे कुझु कोन पई ॾिए त चीनियुनि ॾिनी हुयूं, ऐं उहो विच में जेका कंपनी हुई उन्हनि खां ॿ नंबरी कई हुई, उहे सही लोकोमोटिव्स न मिलियूं हुयूं. पर मां जेके हिननि खे पोइ कॉन्टेक्ट कराए ॾिनो उहो लोकोमोटिव्स बहितरीनु साबित थियूं, ऐं उहो दैट शोज़ के चाइनीज़ टेक्नोलॉजी एॾी एडवांस थी वई. मां उहे कंपनियूं बि विज़िट कयूं हुयूं. सो टेक्नोलॉजीअ जे कॉन्टेक्स्ट में मूं अखियुनि सां ॾिठो त चाइनीज़ ॾाढो एडवांस करे विया. रिसेंटली मां जून में वियो हुउसि त मां हिकिड़ी DJI कंपनी आहे चाइना जी, जंहिंजा जेका ड्रोन्स में मशहूरु आहे, उहे ड्रोन्स इवन मां जॾहिं उन्हनि खां पुछियो त अमेरिका में 80% कमर्शियल ड्रोन्स उन्हनि जा यूज़ थियनि था फायर फाइटिंग जे लाइ, म्यूनिसिपलिटी जे कम जे लाइ या ॿियनि कमनि जे लाइ, त उहा वन ऑफ द लीडिंग कंपनी आहे. हींअर त मूंखे ख़बर उते ई पई त जेको रशिया ऐं यूक्रेन जी जेका वार आहे, ॿिन्ही तरफ़नि खां जेके ड्रोन्स हिक ॿिए खे जेके सिविल पर्पज़ जा कमर्शियल ड्रोन्स ई कंहिं तरीक़े सां मैनेज कनि था इम्पोर्ट करे, पोइ उनखे मिलिट्री पर्पज़ जे लाइ बि यूज़ कनि था पिया. सो उन्हनि जी टेक्नोलॉजी एॾी एडवांस थी वई आहे. सोसाइटी उतां जी साईं सोसाइटी ॾाढी सुठी आहे, ॾाढी पीसफुल सोसाइटी आहे, फैमिली ओरिएंटेड माण्हू आहिनि. तव्हांखे ख़बर आहे त वन चाइल्ड पॉलिसी जेका हुई, जेका हाणे त चेंज थी वई आहे लास्ट मैनी इयर्स खां, छाकाणि जो उन्हनि वटि हाणे मेन पावर जो हिकिड़ो प्रॉब्लम आहे. त इन करे एजिंग पॉपुलेशन जो जेको वधणु आहे उनखे हू एड्रेस करण जे लाइ हुननि 2+ ॿारनि जी इजाज़त ॾिनी आहे, 3 जी बि. कुझु जेके मिनारिटीज़ उते आहिनि 54+ मिनारिटीज़, उन्हनि खे त पहिरियां बि आज़ादी हुई त उहा वन चाइल्ड पॉलिसी उन्हनि ते न लॻंदी हुई. सो उहो ऑलरेडी हुयो. हाणे बाक़ी जेके हान चाइनीज़ आहिनि उन्हनि खे बि इजाज़त आहे त 2-3 ॿार ॼणे सघनि था. हान उतां जी वॾे में वॾी उहा नेशन उहा आहे, ऐं बाक़ी जेके नेशनलिटीज़ आहिनि. सो सोसाइटी ओवरऑल ॾाढी पीसफुल आहे, डायनामिक आहे, फैमिली ओरिएंटेड आहे, एंड एजुकेशन ऐं हेल्थ ते उन्हनि जो फैमिली जो वॾो ज़ोर हूंदो आहे त इहे ॿारनि जे लाइ या ओवरऑल चाइनीज़ पीपल जे लाइ उन्हनि खे एड्रेस प्रॉपरली कजे. सो मुंहिंजी नज़र में इज़ वन ऑफ द एक्सीलेंट सोसाइटी इन द वर्ल्ड. ऐं ॿियो उनजो पस मंज़र बि त आहे न साईं, सिविलाइज़ेशनल कॉन्टेक्स्ट जेको आहे उनजो, तव्हांखे घटि मुल्क मिलंदा जेके 5000+ डिघी तारीख़ ऐं मुसलसिल विदाउट एनी इंटरप्शन. ईअं त तव्हांखे पर्शियंस बि, पर उहे इंटरप्शन्स आहिनि. इजिप्शियंस इंटरप्शन्स आहिनि. ही मुसलसिल तसलसल सां उहे मौजूदु आहिनि. उते कॾहिं पर्शियंस उन्हनि जो रिलीजन कहिड़ो हो या इजिप्शियन जो कहिड़ो हो, पोइ रिलीजन इस्लाम आयो त पोइ उहो उन्हनि जो तसलसल बदिलजी वियो. सो चाइनीज़ प्रॉबली इज़ दी ओनली कंट्री जंहिंजे हिकिड़ो सिविलाइज़ेशनल बैकग्राउंड जे करे उन्हनि जी. ऐं ॿियो चाइनीज़ जेको इनहेरिट कयो आहे सिविलाइज़ेशन जे हवाले सां, कल्चर जे हवाले सां, उहो अॼु बि तव्हांखे नज़र ईंदो. चाइनीज़ ट्रेडिशनल मेडिसिन जी नज़र सूरत में हुजे, या उन्हनि जो जेको स्टेट क्राफ्ट जेको आहे, इवन हींअर कम्युनिस्ट पार्टीअ जो हुकूमत आहे, पर उनखे पुराणो विज़डम उनजो हिसो आहे. हिन में हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त असां जीअं जागीरदारी मां अॻिते आया आहियूं ऐं साॻियो ई ज़रई मुआशिरो आहे, पोइ असां वटि पीस बि कोन्हे, असां वटि डेवलपमेंट बि कान्हे, असां वटि उन नमूने सां एजुकेशन ऐं हेल्थ जा इशूज़ बि आहिनि, ऐं पावर्टी लाइन कल्ह त आयो आहे वर्ल्ड बैंक जी जेका रिपोर्ट
त रुगो 2 सालनि में 7% गुरबत वधी वई आहे हिते। उते त अहिड़ी का बि रिपोर्ट कान्हे, का बि ॻाल्हि कान्हे। उहे पीस कीअं था ठाहिनि, उते कीअं थो अचे, पुरअमन मुआशिरो उन्हनि कीअं ठाहियो हूंदो? साईं, मां ऑनेस्टली जेको सम्झां पियो न, त उते जेको पॉलिटिकल सिस्टम आहे उन जी कामयाबी जे करे चाइना एॾो डेवलप थियो आहे। असां वटि उहो पॉसिबल शायदि कोन्हे, छाकाणि जो हुते कम्युनिस्ट पार्टी आहे ऐं इनकलाब जॾहिं आयो 1949 में माओ ज़ेतुंग जी लीडरशिप में, ऐं उन जे दौर में जेके तब्दीलियूं आयूं ऐं उन खां पोइ वरी उन जे बेसिस ते अॻिते हली उन जे वफ़ात खां पोइ 76 में 76 में गुज़ारे। हा, ही 76 में माओ ज़ेतुंग जो इंतकाल थियो ऐं 78 में कम्युनिस्ट पार्टी हिकिड़े नए स्ट्रेटजी सां आई। उन ते बि ॻाल्हायूं था त सक्सेस जो सबबु हिकिड़ी त उते हिकिड़ी पॉलिटिकल स्टेबिलिटी। हा, माओ ज़ेतुंग जे दौर में प्रॉब्लम्स ॿिया हुया, जेको हुन ग्रेट लीप फॉरवर्ड जो जेको प्रोग्राम हुयो, त 10 सालनि जे अंदरि हू रशिया ऐं UK ऐं बाक़ी जेके डेवलप्ड कंट्रीज़ जे बराबरि थी वञनि स्टील जी प्रोडक्शन में या मशीनरी जे प्रोडक्शन में। उन में जेके हुननि जूं ग़लति पॉलिसी हुई, उहो उन जी नाकामी थी, जेको 2-4 सालनि में पोइ उन्हनि क्लोज़ बि कयो उनखे। ऐं उन खां पोइ वरी जेको माओ ज़ेतुंग जो कल्चरल रेवोल्यूशन जो एपिसोड हुयो, टेक्निकली त उहो 10 सालनि जो हुयो, पर उहो हलियो 5-7 साल। उन में बि जेके सोसाइटी में डिसरप्शन्स आयूं, उहो बि हिकिड़ो वॾो ख़तरनाक चाइना जी तारीख़ जो दौरु आहे कम्युनिस्ट पीरियड में। पर इन्हनि सभिनी खे ठीकु कयो डेंग शाओपिंग जी पॉलिसियुनि 78 खां पोइ जेको हुन पॉलिसी ॾिनी, जंहिंमें हुन नओं तजुर्बो कयो। माओ ज़ेतुंग त हार्ड कोर कम्युनिस्ट आइडियोलॉजी ऐं हुनजो सपोर्टर हो ऐं सोवियत मॉडल खे फॉलो कंदो हो बेसिकली। हा, हुन में थोरियूं तब्दीलियूं बि हुयूं, जंहिं ते पोइ हिननि जा इख़्तिलाफ़ बि थिया हुया। ख़ासि तौर ते स्टालिन जे मरण खां पोइ ख्रुश्चोव जा ऐं माओ ज़ेतुंग जा जेके इख़्तिलाफ़ थिया ऐं पोइ वरी रप्चर बि थी वियो। पोइ ही अमेरिका सां बि दोस्ती चीन जी थी वई, पाकिस्तान ऐं जो हुन में जेको रोल हुयो उहो बि तव्हांखे ख़बर आहे। सो डेंग शाओपिंग उन्हनि सभिनी जेके प्रॉब्लम्स पैदा थिया माओ ज़ेतुंग जे, हालांकि माओ ज़ेतुंग जूं पॉलिसियूं बेसिक इंडस्ट्री त एस्टेब्लिश थियणु शुरू थी वई हुई सोवियत सपोर्ट सां, पर उहा बि 50s में सहकार ख़तमु थी वियो हो। तंहिंजे करे उहा एॾी डेवलपमेंट न पई थिए। ख़ासि तौर ते एग्रीकल्चर सोसाइटी हुई, फ्यूडलिज़म जो त ख़ात्मो कनि, पर जेको हिननि कम्यून जो सिस्टम, पीपुल्स कम्यून जो सिस्टम ठाहियो, उन्हनि जी नाकामी थी। उन में इंसेंटिव्स हारियुनि खे कोन पिया मिलनि। हालांकि पहिरियां त ज़मीनूं उन्हनि जे हवाले कयनि, उन खां पोइ वरी उन्हनि खां वापसि वतन जेके कोऑपरेटिव सिस्टम हो। हा, सो डेंग शाओपिंग जेके वॾा स्टेप्स वरिता न, हुन चयो त सोशलिज़म विथ चाइनीज़ कैरेक्टरिस्टिक्स जी हुन ॻाल्हि कई। उनजो सिंपल आउं ॿुधाइणु चाहींदुसि त मतिलबु हो त तव्हां जेको आहे मार्केट हर शइ जेका प्रोड्यूस कयो, उहो सिर्फ़ु सोसाइटी जे लाइ न, पर मार्केट जे लाइ ओसि ताईं पहुचायो ऐं मार्केट खे कमु करणु ॾियो। हुनजो चवणु हो त मार्केट को कैपिटलिज़म जी क्रिएशन कान्हे। हुनजो चवणु हो त इहो जॾहिं खां इंसानु सिविलाइज़ थियो आहे, त ग्रीस या इहे ॿिया जेके हुन एग्ज़ाम्पल्स ॾिना हुआ, त उते बि त इहे मार्केट्स हूंदा हुआ न। इहो आहे टूल, हुनजो चवणु हो डेंग शाओपिंग जो। त उन टूल खे जे कैपिटलिस्ट यूज़ कनि था, त असां बि यूज़ करे सघूं था। ॿियो इशू हुयो प्राइवेट प्रॉपर्टी जो। प्राइवेट प्रॉपर्टी ऐं उहो पर्सनल प्रॉपर्टीअ में हू फ़र्क़ु थो करे। पर हिन जो इहो बि चवणु हुयो त असां छाकाणि जो प्राइमरी स्टेज ऑफ सोशलिज़म में आहियूं ऐं प्रोडक्टिव फोर्सिस जी तमामु घणी डेवलपमेंट थींदी ऐं थिए पई, तंहिंजे करे असां इहो केतिरो फेज़ हलंदो
उन खे डिटरमिन नथा करे सघूं, पर उन ट्रांज़िटरी फेज़ में असां मार्केट्स खे ऐं प्राइवेट प्रॉपर्टी खे इजाज़त ॾियूं। सो इहो हिकिड़ो अहिड़ो उन जो नतीजो निकितो त चाइना तरक़ी लीप साबित थियो। हा, ऐं मां हिनखे थोरो रिलेट कंदुसि त लेनिन जे पीरियड में बि 2019-20 में शायदि या 21 में हुन न्यू इकनॉमिक पॉलिसी जी ॻाल्हि कई हुई, हुन में प्राइवेट प्रॉपर्टी ऐं मार्केट्स जी ॻाल्हि कई, पर उहो लेनिन बि उन वक़्तु चयो हो त इहो टेम्पररी फेज़ हूंदो। पोइ उन जे इंतकाल खां पोइ स्टालिन उनखे यकदमि ख़तमु कयो ऐं उनखे हलणु न ॾिनो। उन खां पोइ हिकिड़ो ब्यूरोक्रेटिक जेको पार्टीअ जो निज़ाम जेको अची वियो, जंहिं ते ट्राटस्की उन ते इख़्तिलाफ़ बि रखियो। पोइ तव्हां ॾिसो त उते उहा इकनॉमिक डेवलपमेंट जंहिं अंदाज़ सां थियणु खपे हा, सोवियत यूनियन में न थी सघी। ऐं पोइ अल्टीमेटली पोइ उनजो जेको डाउनफॉल थियो, उन में शायदि हिकिड़ो रीज़न इहो हो त इकनॉमिक डेवलपमेंट प्रॉस्पेरिटी उहा न थी सघी, जेका असांखे पोइ चाइना में नज़र अचे थी, जॾहिं मार्केट ऐं प्राइवेट प्रॉपर्टी जे हवाले सां हुननि जेके रिफॉर्म्स हिननि उन में ॿियो कमु इहो कयो त हिननि जेके बेसिक इंडस्ट्री जंहिंमें इलेक्ट्रिसिटी या एनर्जी सेक्टर, सीमेंट, तव्हांजो आयरन स्टील, कम्युनिकेशन, तव्हांजो जेको आहे इंफ्रास्ट्रक्चर, इहे ऐं उनजी जेका प्राइस जेको मार्केट पाण डिटरमिन कंदो आहे, हिननि उन ते कंट्रोल रखियो। हिननि चयो त वॾियूं इंडस्ट्रियूं असां मैनेज कंदासीं, जंहिंजे लाइ हिननि स्टेट ओन इंटरप्राइज़िस इहो मॉडल रखियो। ॿियो हिननि प्राइवेट सेक्टर जेको इजाज़त ॾिनी त प्राइवेट सेक्टर में बि जेको स्ट्रेटेजिक डिसीशन आहे या जेके वीटो पावर आहे, हर प्राइवेट इंडस्ट्रीअ में जिथे बि 9 खां वधीक एम्प्लॉई आहिनि, हिकिड़ो सेल हूंदो आहे कम्युनिस्ट पार्टीअ जो, जेको हुननि जे रिसोर्स एलोकेशन या हुन जे बाक़ी डिसीशन मेकिंग में इवन हुनखे वीटो पावर हूंदो आहे। त ईअं हुननि चेक सिस्टम कम्युनिस्ट पार्टीअ जो कंट्रोल, जंहिंखे हू चवनि था त असां सोशलिज़म विथ चाइनीज़ कैरेक्टरिस्टिक, उन जूं मिसाल इहो आहे त कंट्रोल ओवरऑल रियासत ते, रियासत ऐं पार्टी में डिफ्रेंशिएट करणु ॾुखियो हूंदो आहे चीन में, त उहो कंट्रोल मथां जेको सुपर स्ट्रक्चर जो कंट्रोल असां जेको पढ़ियो आहे। ऐं ॿियो इहो त इकनॉमिक जेको उनजी बेस आहे, उन में बि स्टेट ओन इंटरप्राइज़िस खे मेजर रोल, ऐं पोइ वरी प्राइवेट सेक्टर, उन में बि कम्युनिस्ट पार्टी जा सेल मौजूदु हुजनि त जीअं प्राइस डिस्टॉर्शन बि न थिए, लिमिटेड फ्रीडम हुजे। हिननि इहो वॾो कमाल कयो, जंहिंजे नतीजे में तव्हांखे हुननि जी इकनॉमिक डेवलपमेंट नज़र अचे थी पई। हिन में हिकिड़ी डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॿी ॻाल्हि त अॼु खां 15 साल अवल 1 अरब जी आबादी, दुनिया जो वॾे में वॾो मुल्क हो आबादी जे हिसाब सां, पर फील इहो पिए थियो डेंग शाओपिंग अञा अवाइली उन्हनि ॾींहंनि में हो त ही शायदि ॿेड़ो इन आबादी जे वज़न में ॿुॾी न वञे, पर डेंग शाओपिंग उनखे तारे मार्केट ऐं उन ईथोस सां गॾाए हलायो अॻिते। उतां जी जेका चवनि था त हिकिड़ो मिरेकल HR डेवलपमेंट आहे, उन में हुननि छा छा कयो? साईं, HR जेका आहे न चाइना जी, तव्हां जेकॾहिं हिस्टोरिकली ॾिसंदव त ख़ासि तौर ते जेका जीअं असां वटि ब्यूरोक्रेसी आहे न, उहा हिस्टोरिकली इवन जेको डायनास्टिक पीरियड हो चाइना जो, तॾहिं बि उन्हनि जा कम्पिटिटिव एग्ज़ाम थींदो हो। उहो दुनिया जी तारीख़ में जेकॾहिं ब्यूरोक्रेसी ऐं उनजो जेको मेरिट वारो इम्तिहान, उन जी शुरूआति मुंहिंजी नज़र में, जेका मुंहिंजी स्टडी आहे, उहा चीन खां थी। त चाइना में जेका सिलेक्शन प्रोसेस ऐं इवन अॼु बि जेको एडमिशन जो क्राइटेरिया आहे, इवन स्कूल कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में, उहो सेंट्रलाइज़ टेस्ट थींदी आहे ऐं उहो तमामु टफ एग्ज़ाम हूंदो आहे। ऐं उन जे लाइ फैमिलीज़ वॾो हिकिड़ो रोल प्ले कंदियूं आहिनि त पंहिंजे ॿारनि जी तयारी त एजुकेशन जे हवाले सां, ऐं यानी एंट्रेंस लेवल हिकिड़ो उहो, ऐं ॿियो जेको फेडरल ब्यूरोक्रेसी या सेंट्रल ब्यूरोक्रेसी या प्रोविंसिस जी जेका ब्यूरोक्रेसी,
उन जे लाइ जेको हिननि जो एग्ज़ामिनेशन जो सिस्टम आहे उहो ॾाढो टफ आहे, उन जी ज़बरदस्त तयारी उहे कैंडिडेट्स कंदा आहिनि। हिकिड़ो त इहो माना एंट्री लेवल ते सुठा माण्हू अची वेंदा आहिनि ऐं मेरिट हूंदी आहे, टोटल मेरिट, उन ते कम्प्रोमाइज़ कोई कोन्हे। कम्युनिस्ट पार्टी सिफ़ारिश कोन हलंदी आहे या कंहिं वॾे अमलदार जी या मिनिस्टर जी ईअं सिफ़ारिश कंदा ई न आहिनि कंदा। ॿियो इहो त उन खां पोइ हिननि जो ट्रेनिंग सिस्टम तमामु स्ट्रांग आहे, जंहिंमें उहा यानी जंहिं बि इदारे में जेको ऑफिसर पोस्ट हूंदो आहे या इवन कम्युनिस्ट पार्टीअ जा जेके लीडर्स हेड कंदा आहिनि मिनिस्ट्रीज़ खे या डिपार्टमेंट्स खे, उन्हनि जी बि एजुकेशन अपार्ट फ्राम एजुकेशन खां अलावा ट्रेनिंग प्लस कम्युनिस्ट स्कूल्स जेके आहिनि पार्टी स्कूल्स, उन्हनि में इथिक्स ऐं मार्क्सिज़म लेनिनिज़म या चाइनीज़ हिस्ट्री जे हवाले सां वॾी डिस्कशन ऐं डिबेट थींदी आहे। सो उन्हनि तजुर्बा उहो कंदा रहंदा आहिनि। मिसाल तौरु उन्हनि खे काउंटी लेवल ते उन्हनि मिसाल अपॉइंट कयो या उते असाइनमेंट ॾिनी, या प्रिसिंक्ट लेवल ते या डिस्ट्रिक्ट लेवल ते, पोइ प्रोविंस लेवल ते, उन खां पोइ सेंट्रल लेवल ते खणी ईंदा आहिनि। त उहो तव्हांखे मां मिसाल ॾियां त शी जिनपिंग उहो बि ईअं ई प्रोसेस मां गुज़रियो। शंघाई ऐं जेके ईस्ट कोस्ट जे रीजन्स में शियामिन में बि हुयो, उहो हेठी लेवल ते मेयर बि हुयो, पार्टी सेक्रेटरी बि थियो, ऐं पोइ उहो वञी वाइस प्रेसिडेंट थियो हू जिंताओ जे पीरियड में, ऐं फाइनली प्रेसिडेंट थियो। त उहो जेको एंट्री लेवल ऐं प्लस ट्रेनिंग जो जेको निज़ाम ऐं ॿियो अकाउंटेबिलिटी जो हुननि जो जेको निज़ाम आहे, उहो उनखे एशार खे ठीकु करण में वॾो रोल प्ले करे। त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त उते असांखे त इहो चयो त हीअ कम्युनिस्ट अड़े काफ़र आहिनि, मज़हब आहे ई कोन। तव्हां उते 5 साल रहियो, उते मज़हब ऐं मज़हब जो रोल ऐं स्टेट छा थी करे मज़हब सां? साईं माओ जी तुंगे जे दौर में त मज़हबनि ते मतिलबु कल्चरल रिवोल्यूशन जे पीरियड में घणो असरु पियो हो। जेके टेम्पल्स हुया, मस्जिदूं हुयूं, उन्हनि में आज़ादी कान हुई। सची ॻाल्हि इहा आहे। उहो सॼो छाकाणि जो मार्क्स चयो हो त रिलीजन इज़ ओपियम ऑफ द पीपल, सो हू बि इहो ई सम्झंदा हुआ त इहो न हुजणु खपे असां वटि। ऐं हिस्टोरिकली बि तव्हां ॾिसंदव त चाइना में सिर्फ़ु 2 रिलीजन रहिया आहिनि। उहो हिकिड़ो दाओइज़म जेको हुननि जो उहो रिलीजन एज़ वेल एज़ एथिकल सिस्टम आहे। इहो टी सां थो लिखिजे। हा, के डी सां लिखंदा आहिनि, के टी सां लिखंदा आहिनि। सो ताओइज़म एक्चुअली आहे। ऐं ॿियो जेको आहे बुद्धिज़्म जो वॾो इन्फ्लुएंस रहियो आहे। टियों तव्हां कन्फ्यूशियस, पर उहो इथिकल ज़्यादा आहे, ईथोस सां रिलेटेड आहे, बट उहो रिलीजन कोन्हे। घणा माण्हू हुनखे रिलीजन सम्झंदा आहिनि, ईअं कोन्हे। सो उहे बट उनजो इन्फ्लुएंस बि वॾो आहे इथिकल। उतां जे हुक्मराननि ते जेके डायनास्टीज़ हुयूं, उन्हनि ते क़बल मसीह वारे पीरियड खां उहो तमामु वॾो उनजो इन्फ्लुएंस रहियो आहे लिटरेचर ते। यस यस। सो रिलीजन इहे जेके ओरिजिनल ताओइज़म ऐं पोइ काफ़ी इन्फ्लुएंस जेको बुद्धिज़्म जो रहियो, उहो पोइ आहिस्ते आहिस्ते घटिजी वियो हो। त बेसिकली चाइना में नॉन रिलीजियस माण्हू घणा आहिनि, ऐं पोइ वरी कम्युनिस्ट इनकलाब उनजो बि इन्फ्लुएंस हुयो। हिननि वटि टियों एस्पेक्ट हुयो त एंसेस्ट्रल, यानी इम्पेरर खां पोइ ख़ानदानी, ऐं पोइ उन्हनि जे घरनि जे अंदरि उन क़िस्म जा कुझु रूह सम्झंदा हुआ त जेके असांखे रूल कनि था पिया, त उन्हनि जो कुझु शयूं रखंदा हुआ, बट उहो घणो हली न सघियो। अच्छा, इन में हिकिड़ो अटैम्प्ट वॾो थियो हो क्रिश्चियनिटी मिशनरीज़, उहो पीरियड जंहिंखे चाइना जे अंदरि सेंचुरी ऑफ ह्यूमिलेशन चवनि था, 1840s खां 19 इनकलाब ताईं। उन पीरियड में मिशनरीज़ जो कोशिश हुई, बट उहा बि कामयाबु कोन थी सघी। सो हिन वक़्तु डैंग शॉपिंग खां पोइ इहे फ्रीडम्स बि आहिनि, बट उन्हनि जो इन्फ्लुएंस घटि आहे। मिसाल तौरु मुस्लमाननि जो तइदाद बि उते आहे, जेको तव्हांखे हर शहर में मस्जिदूं नज़र ईंदियूं,
ऐं मोस्टली जेके शिंजियांग जा मुस्लमान आहिनि या जेके चाइनीज़ ओरिजिनली हुआ कन्वर्ट थिया टुवर्ड्स इस्लाम हुई जंहिंखे चवनि था हुई मुस्लिम्स, उहे उन्हनि जा तव्हांखे रेस्टोरेंट ऐं उहे शयूं नज़र ईंदियूं। त इस्लाम, बुद्धिस्ट ऐं तव्हांजो दाओस तमामु घटि आहिनि, बुद्धिस्ट थोरा घणा तव्हांखे मिली वेंदा। हाणे त डेंग शॉपिंग इहो कयो, या क्रिश्चियन्स थोरा घणा मिलंदा। डेंग शॉपिंग त सख़्तु जेके कम्युनिस्ट पॉलिसीज़ जे करे चयो त अॻे इहो हूंदो त कम्युनिस्ट बि हूंदो हो त बुद्धिस्ट बि हूंदो हो, दाऊस बि हूंदो हो या मुस्लिम हूंदो हो। हिन जो हिकिड़ी शइ थींदी, या त कम्युनिस्ट हुयो या ॿिए कंहिं मज़हब सां तालुक़। सो उन जे करे उहो बि सेपरेट थी वियो आहे। सो रिलीजन जी फ्रीडम आहे, बट उन ते स्टेट जो कंट्रोल ज़रूरु हूंदो आहे। मतिलबु स्टेट जो को रिलीजन आहे? स्टेट जो कोई रिलीजन कोन्हे न, ओके। स्टेट जो कोई रिलीजन कोन्हे। भला जीअं मुस्लमान इंदलस ताईं पहुता, स्पेन ताईं, एॾे मुस्लमान खे पहुता जीअं की ईसाई मिशनरी आया, तबलीगी। प्रॉफिट मोहम्मद जो हिकिड़ो असहाबी हुयो, उहो सभ खां पहिरियां प्रॉबेबली थांग डायनास्टी जो पीरियड हो उहो जेको हिन वक़्तु वॾो जंहिंखे चाइना जी जेका इंजीनियरिंग ग्रोथ इंजिन में जेको वॾो रोल प्ले कयो आहे, उहो ग्वांगजो शहर आहे। ग्वांगजो में उहो आयो, ग्वांगजो चओ था जेको ज़ेडो यूस लिखिजे थो, ग्वांगजो जी सां अवल जी ऐं पुठियां ज़े। हा। सो ग्वांगडांग प्रोविंस आहे एक्चुअली, उनजो ई कैपिटल सिटी आहे ग्वांगजो, ऐं उन में हिकिड़ी ॿी मेजर सिटी आहे शेंजिन, जेका बाद में जंहिंखे डेवलप करण में डेंग शॉपिंग जो वॾो किरदारु हो। सो उते उहा मस्जिद बि आहे, उहो असाबी जो नालो मूंखे हींअर यादि कोन थो अचे, उहो आयो हो। इहो यानी प्रॉफिट मोहम्मद जे पीरियड में इंटरेक्शन थियो हो ऐं उन्हनि खे वेलकम कयो वियो हो। ऐं उहो टॉलरेंट सोसाइटी हूंदी हुई उन वक़्तु, थांग डायनास्टी जेका हुई वेरी टॉलरेंट हुई। उन में डेवलपमेंट बि तमामु घणी थी हुई, आर्ट लिटरेचर उन में बि थी हुई, इकोनॉमिक या ट्रेड जे हवाले सां घणी डेवलप। सोनरी पीरियड जेके ॿ टे आहिनि, उन में हिकिड़ो थांग डायनास्टी आहे, ॿियो सोंग डायनास्टी आहे, उहे हिक ॿिए खां पोइ आया हुआ। उन पीरियड में इस्लाम सां या अरबनि सां उनजो इंटरेक्शन थियो हो, पर उहो को उनजो को वॾे पैमाने ते इन्फ्लुएंस को असांखे नज़र कोन थो अचे, बट इंटरेक्शन। पर उन में हज़रत मोहम्मद सल्लम जी सेंग आहे त जे तव्हांखे तालीम लाइ चीन विलायत वञिणो पए त बि वञो। माना चीन जो उन वक़्तु बि साईं चाइना जेको आहे, जीअं मूं अर्ज़ु कयो न त सेंचुरी ऑफ ह्यूमिलेशन खां पहिरियां ई इट वॉज़ अ ग्रेट पावर। दुनिया जी GDP जो जेका हिननि वर्क कयो आहे, मुख़्तलिफ़ जेके इकनॉमिस्ट आहिनि, मेडिसिन ख़ासि तौर ते MAD सां लिखंदा आहिनि, उन में तमामु घणो कमु कयो आहे। ऐं बेस्ड ऑन द डेटा उनजो चवणु आहे त 1/4 ऑफ ग्लोबल GDP चाइना प्रोड्यूस कंदो हो। ऐं उन ते हिकिड़ो कन्वर्जेंस जे नाले सां हिकिड़ो किताब बि आहे जेको अमेरिकन ऐं ब्रिटिशर्स बि कयो आहे, त उन्हनि उन दौर जे चाइना खे भेट कई आहे इंडस्ट्रियल डेवलप जेको UK ऐं यूरोप में आयो, ख़ासि तौर ते UK जी ॻाल्हि या कंहिं ताईं फ्रांस जी। त उन में हुननि इहो ॿुधायो आहे त असां छो डेवलप थियासीं ऐं पोइ हीअ छो पोइ ते रहिजी आहे, उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। त एडवांसमेंट इहा उन्हनि जी इहा हुई उन वक़्तु तमामु घणी। सो तांग जे पीरियड में बि उहो उहो रुॻो मसइलो चीनियुनि सां इहो हो त हू पाण खे चवंदा हुआ मिडिल किंगडम आहियूं, सॼी दुनिया जे विच में सेंट्रल क़िस्म जी असांजी किंगडम आहे, ऐं असां सभिनी खां एडवांस्ड आहियूं, सिविलाइज़्ड आहियूं, कल्चर्ड आहियूं, इकोनॉमिकली प्रॉस्पेरस आहियूं, असांखे ॿी दुनिया जी ज़रूरत ई कान्हे। उनखे अलॻि थलॻि हूंदा हुआ, न्यूक्लियस असां वटि आहे, तंहिंजे करे उहो बट अदरवाइज़ इट वॉज़ वेरी प्रॉस्परस कंट्री। चाइना जी जेका एजुकेशन आहे त उते प्राइवेट एजुकेशन बि आहे, सरकारी बि आहे, त ॿिन्ही जो रेशो छा आहे?
साईं प्राइवेट एजुकेशन जेका उनजो रेशो तमामु घटि आहे. अच्छा. हा, कुझु जेके ॿाहिरां एजुकेशन इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि जी पार्टनरशिप में स्कूल्स या मेनली स्कूल्स उहे आहिनि ऐं बट मेनली जेको गवर्नमेंट कंट्रोल इंस्टीट्यूशन्स आहिनि उहो एजुकेशन में दे आर द लीडर्स. प्राइवेट एजुकेशन हा यस 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 यस. उते क्लासिस आहिनि, क्लास सिस्टम आहे? तमामु अहम सुवालु आहे इहो. यस क्लास आहे. ॾिसो माओ ज़ेतुंग त अची क्लास खे ख़तमु कयो. उते फ्यूडल्स जो मेन क्लास हो ऐं ॿियो बाक़ी ट्रेडर ऐं थोरी घणी जेका इंडस्ट्री ही उहा शंघाई ऐं ग्वांगझो जे तरफ़ हुई सा बि जेके फॉरेन इन्वेडर्स हुया जिन हांगकांग हिननि खां वरितो, जिन मकाओ हिननि खां वरितो, त उन्हनि जे इन्फ्लुएंस में कुझु इंडस्ट्री जेका डेवलप थी हुई. त पर इनकलाब अचण खां पोइ माओ ज़ेतुंग फ्यूडलिज़म खे त ख़तमु कयो ऐं बाक़ी जेके इंडस्ट्रियल क्लास हो उनखे बि ज़ाहिरा नेशनलाइज़ करे छॾियो उन्हनि, पर उहा तमामु नंढी इंडस्ट्री हुई. सो क्लासलेस सोसाइटी हुई माओ ज़ेतुंग जे पीरियड ताईं. डेंग शाओपिंग जे पीरियड में डेंग शाओ चयो त प्राइवेट वधाई, प्राइवेट सेक्टर जॾहिं वधियो त हाणे तव्हांखे उहो क्लास नज़र अचे थो, पर उहो एॾो तव्हांखे ईअं नज़र न ईंदो जीअं अमेरिका में या यूरोप में वॾो ह्यूज कंट्राडिक्शन. न, मुंहिंजी नज़र में चाइना जे अंदरि तव्हांखे मिडिल क्लास स्ट्रांग मिलंदो, वर्किंग क्लास यस उहो बि आहे, मिडिल क्लास बि आहे ऐं रिच पीपल बि आहे. मूं ॾिठो आहे उन्हनि खे क़रीब सां, उहे ॾाढा रिच आहिनि जेके माण्हू आहिनि. हिकिड़ी उते चाइना क्लब जे नाले सां मां कुझु दोस्त कॾहिं कॾहिं दावत कंदा हुआ त वेंदा हुआसीं. उते जेको रिच माण्हुनि जो इलीट जेको चाइना जो उहो ॾिसंदो हुउसि ऐं हैरान थी वेंदो हुउसि. मिसाल तौरु मां तव्हांखे ॾियां, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो जंहिं हिकिड़ी प्राइवेट म्यूज़ियम ठाही. वाह वाह. हुन वटि पंहिंजा एयरक्राफ्ट हूंदा हुआ, उहो मिलिट्रीअ सां कॉन्ट्रैक्ट्स में हूंदो हो. उहो बाद में त जेल में पियो. हुनजा जॾहिं डेंग शाओ शी जिनपिंग आयो त उन रगड़े में उहो बि फाथो. त प्राइवेट म्यूज़ियम एॾो वॾो म्यूज़ियम हो जो तव्हां हैरान थी वेंदो त इहो हिकिड़ो इंडिविजुअल कीअं थो मेंटेन करे. सो यस क्लासिस आहिनि ऐं पर जेको एंटागोनिज़म आहे उहो नाहे एॾो. उनखे स्पेसिफाई करण जे लाइ गवर्नमेंट जूं पॉलिसीज़ अहिड़ियूं आहिनि जो तव्हां ॾिसो त जेका हर गवर्नमेंट जी पॉलिसी रही आहे त गुरबत जो ख़ात्मो. तव्हां 850 मिलियन माण्हू यानी डेंग शाओपिंग जे पीरियड खां तव्हां काउंट कयो त 85 करोड़ माण्हू गुरबत जी लकीर खां निकितल आहिनि. पर अञा बि कुझु माण्हू आहिनि 200-300 मिलियन जेके गुरबत जी लकीर खां हेठि त कोन्हनि पर अञा ग़रीब आहिनि. ख़ासि तौर ते रूरल एरियाज़ वारा. उन्हनि ताईं उहो जेको रिफॉर्म्स जो जेको फ्रूट आहे उहो पहुचे पियो. छाकाणि जो हिननि हालांकि हिननि ऐलान कयो आहे 2019 अलाए 20 में चाइनीज़ कम्युनिस्ट पार्टी ऐं गवर्नमेंट त असां वटां गुरबत जो ख़ात्मो थी चुको आहे. गुरबत जो ख़ात्मो थी वियो आहे पर प्रॉस्पेरिटी जी उहा लेवल तव्हांखे ख़ासि तौर ते शहरनि में ऐं ॿाराड़ीअ में उहो फ़र्क़ु नज़र ईंदो. डॉक्टर साहिबु शहरनि ऐं ॿाराड़ियुनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे ख़ासि? साईं हाणे जेकॾहिं तव्हां शहर जो मतिलबु शंघाई वठंदव, शहर जो मतिलबु बीजिंग वठंदव, शहर जो मतिलबु चंगडू वठंदव जिथे मां रहंदो हुउसि, शहर जो मतिलबु चोंगचिंग वठंदव जिथे मां फ्रीक्वेंटली वेंदो हुउसि, या शहर जो मतिलबु शेंजिन वठंदव, त इहे त दुनिया जे कंहिं बि वॾे मुल्क जे वॾनि शहरनि सां कंपीट करण वारा आहिनि जिथे हर क़िस्म जी फैसिलिटी आहे.
एजुकेशन, एम्प्लॉयमेंट, हेल्थ जूं फैसिलिटीज़, इंफ्रास्ट्रक्चर सुपीरियर, इंटरनेट, हाईटेक वारियूं शयूं। मिसाल तौरु असां जंहिं हिकिड़े होटल में हाणे जून में जॾहिं वियो हुउसि त हूअं त हिते पढ़ंदा हुआसीं न, त हिकिड़े दोस्त खे का मेडिसिन खपंदी हुई, चाइनीज़ दोस्त हो जेको असांजो कोऑर्डिनेटर हो। सो ऑडर कयईं, उहा मेडिसिन अची लिफ्ट में उहो रोबोट चढ़ी वियो, अची पहुची वियो, अची हुनखे मेडिसिन मिली। या कंहिंखे को राति जो देरि सां, मिसाल तौरु हू त चाइना में डिनर थींदी आहे 5:30, 6, 7, त हुनखे 10-11 बजे बुख लॻी त स्नैक्स घुराईं या का खाइण लाइ शइ, उहे ईअं लिफ्ट तां चढ़ंदो अची पची पियो वञे बिना माण्हूअ जे मशीन खणी आई। सो ऑटोमेशन तमामु घणी तव्हांखे नज़र ईंदी, या सुठो इंफ्रास्ट्रक्चर, उहो तव्हांखे रूरल एरियाज़ में बेसिक नेसेसिटीज़ जेके आहिनि उहे पूरियूं आहिनि, पर उन जहिड़ी सोफिस्टिकेशन या उन क्वालिटी। मिसाल मां तव्हांखे ॿुधायां, मां 2015 खां पोइ, यानी यूनान प्रोविंस जो जेको कैपिटल आहे कुनमिंग, उन में मां जॾहिं हाणे जून में वियुसि त वॾो फ़र्क़ु हो। सो इहो इंक्रीमेंटल डेवलपमेंट हर हंधि थिए पई, इहो नज़र अचे पियो। हाणे जेको वर्किंग क्लास आहे उहो थियो लो इनकम ग्रुप न, हा, ऐं मिडिल क्लास उहो थियो प्रॉस्पर। इन्हनि ॿिन्ही में केतिरो फ़र्क़ु आहे? स्केल वाइज़ जेकॾहिं मिडिल क्लास वटि 10 सहूलियतूं आहिनि त वर्किंग क्लास वटि घणी सहूलियतूं हूंदियूं? ही सहूलियतूं सभिनी लाइ बराबरि बराबरि सहूलियतूं, मतिलबु हॉस्पिटल हुजे, स्कूल हुजे, मार्केट में एक्सेस हुजे, या तव्हांजो सैलरी स्ट्रक्चर हुजे, अफोर्डेबिलिटी आहे। उहो वर्किंग क्लास खे वरी ॿिया बेनिफिट्स सोशल सिक्योरिटी वारा अलॻि आहिनि, जेके मिडिल क्लास खे शायदि एतिरा न आहिनि इंडस्ट्री जे कॉन्टेक्स्ट में। सो इहो फ़र्क़ु तव्हांखे एॾो घणो न मिलंदो, छो त गवर्नमेंट जूं जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे सभिनी जे लाइ बराबरि आहिनि। उहे फैसिलिटीज़, मिसाल तौरु को रोड ठहे थो, को हॉस्पिटल आहे, का स्कूल आहे, या रूरल एरिया में का गवर्नमेंट जी फैसिलिटी डेवलप थिए थी, त उहो एक्सेस सभिनी जे लाइ सेम आहे। उहो आई डोंट सी इट को वॾो हुन में डिफरेंस। हा, परचेज़िंग पावर मिडिल क्लास जो वधीक आहे, हू मार्केट मां वधीक शयूं बेटर जेके शयूं आहिनि उहे ख़रीद करण जी सघ उन वधीक हूंदी। रिच क्लास खे त अञा वधीक हूंदी, उनखे त ॿाहिरि जा विज़िट्स उहो अलॻि आहे, उहे क्रेज़ हूंदो आहे त ॿाहिरियूं शयूं वठनि। हालांकि सभु शयूं जेके ॿाहिरां वठी ईंदा आहिनि, जॾहिं चीन मोटंदा आहिनि त ॾिसंदा त वण हे त ठही असांजी आहे, ब्रांड उन्हनि जो आहे। सो ग़रीबनि खे बि, या वर्किंग क्लास जेको तव्हां चओ था, उहो बेसिक फैसिलिटीज़ उहे सेम आहिनि, को उहो एक्सेस उन्हनि खे ओड़ो ई आहे। चाइना जो जेको यंग पॉपुलेशन आहे, हिकिड़ो त उहो तव्हां 1 चाइल्ड पॉलिसी तहत ॾिठो त उहो यंग पॉपुलेशन घटिबो वियो। उहो जॾहिं एज ते आयो त पोइ सरकार सोचियो त हीअ यंग असां वटि खुटंदा, पोइ 2+ पॉलिसी कयूं। उन जा लिटरेचर ते ॿियनि ते, मूं वटि हिकिड़ी छोकिरी आई मुंहिंजी धीअ सां गॾु हिते लाहौर मां लम्स में पढ़ंदी, एक्सचेंज प्रोग्राम में आई, त उनखे मोहन जो दड़ो ॾिसण जो शौक़ु हो न, ॿुधो आई। सो मुंहिंजी धीअ वेठासीं असां राति जो मानी ते पंहिंजे घर, त हुन प्रिफर कयो त मूंखे होटल ते न वठी हलो, मां तव्हांजे घर जी मानी खाइण थी चाहियां, जे तव्हां पाण था कयो। वेठासीं, मूं हुनखे पुछो त तुंहिंजी भेण छा कंदी आहे, तुंहिंजो भाउ छा कंदो आहे? छो त मूंखे 3 ॿार आहिनि, 2 धीअरियूं आहिनि, हिकिड़ो पुटु आहे। चई त भेण। चुप थी, मां चुप थी वियुसि, मूं चयो ग़लति पुछो अलाए छा। भाउ? चई त मां हिकिड़ी आहियां फैमिली में। त मूं चयो पोइ तोखे मासी बि कान्हे? चई त न। मूं चयो पोइ तव्हांजे लिटरेचर में? चई असांजे लिटरेचर में ॻाल्हियूं कोन्हनि जेके तव्हां मूंखां पुछो था। हिकिड़ो त लिटरेचर में इहा चेंज आई हूंदी
जेका उन छोकिरी जे करे मूंखे ख़बर पई। हाणे 2+ त हाणे उन्हनि जो मासियूं मामा ॿिया टिया इहे वधिया। हाणे लिटरेचर वरी उनजो चेंज थींदो। लिटरेचर भले चेंज थिए, पर हीअ जेका यंग पॉपुलेशन आहे, इन ते दुनिया जे ट्रेडिंग सोसाइटीज़ जो ऐं विज़वी कम्युनिस्ट ऐं सोशलिस्ट व्यूज़ जो उन्हनि ॿिन्ही में तव्हां जेकॾहिं कयो त छा था चओ, असांजो चाइनीज़ यूथ छा थो सोचे? सच मां तव्हांखे ॿुधायां, चाइनीज़ यूथ पॉलिटिक्स खां इनडिफरेंट आहे। अच्छा। अलदो तव्हां जेकॾहिं अंग अखर ॾिसंदव त शायदि हाणे 100 मिलियन ताईं कम्युनिस्ट पार्टीअ जा मेंबर आहिनि, यानी 10 करोड़ माण्हू उहे कम्युनिस्ट पार्टीअ जा मेंबर आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो हो, यंग दोस्त, उहो अमेज़ॉन जेको उन रीजन में अमरीकी कंपनी, उन में मैनेजर हो। ऐं उन खां पोइ वरी हू जेके लैपटॉप आहिनि, जेके चाइनीज़ ब्रांड मशहूरु आहे, थिंकपैड जेके ठाहींदा आहिनि, त उहो उन में बि उन कमु कयो। उन हिकिड़े ॾींहुं पाण ॿुधायो त मां कम्युनिस्ट पार्टीअ जो मेंबर आहियां। मूं हुन खां जॾहिं पुछो त कम्युनिस्ट पार्टीअ जो तूं मेंबर आहीं, तोखे ख़बर आहे कम्युनिज़म जी? सची ॻाल्हि आहे, हुनखे का ख़बर कान्हे। तूं छो थियो आहीं? चई महले में बसि इहो हिकिड़ो हुयो त इहो कम्युनिस्ट पार्टीअ जो मेंबर थिबो त फ़ाइदा थींदा, फलाण थींदा, टीर थींदा। ऑनेस्टली स्पीकिंग, यूथ इज़ रियली नॉट इनटू पॉलिटिक्स, छो त पॉलिटिक्स उते आहे बि कान ईअं, यानी ओवरऑल सोसाइटीअ में। मां यानी उते जॾहिं 5 साल गुज़ारिया त मां पहिरें साल ॿिनि में जेके कम्युनिस्ट पार्टीअ वारनि सां राब्ता थींदा हुआ, या पाकिस्तानी को डेलीगेशन ईंदो हो, जीअं मूं जमात इस्लामीअ जे डेलीगेशन खे कम्युनिस्ट पार्टी कोऑर्डिनेट पई करे त मां एज़ अ कॉन्सुलेट मां कयो पए, या मुस्लिम लीग जो यूथ सोकाल्ड 16-17 MNAs जो डेलीगेशन आयो हो, उन्हनि खे बि कम्युनिस्ट पार्टीअ जो जेको बीजिंग जो डायरेक्टोरेट हुयो, इंटरनेशनल डिपार्टमेंट, उनजो डायरेक्टर पोइ करे बि, त उन्हनि सां इंटरेक्शन थियो। त उन्हनि खे बि सची ॻाल्हि आहे, उहा एतिरी ख़बर कान हूंदी हुई। सो चाइनीज़ यूथ जेको आहे बेसिकली इज़ ओनली फोकस्ड ऑन हिज ओन वर्क ऐं पंहिंजो एंटरटेनमेंट, कमाइणु, घरु ठाहिणु, छाकाणि जो उते इहो घरु ठाहिणु जीअं असां वटि बि हूंदो आहे त सभ खां पहिरियां घरु हुजे, सो उहो यंगस्टर जेको आहे उनजे लाइ सोचींदो आहे। सो चाइनीज़ यूथ बेसिकली कमाइण जे कढ वधीक नॉन पॉलिटिकल आहे। बाक़ी जेके थोरो घणो परसेंटेज जेको पार्टी, हा पार्टीअ जा कैडर्स जेके आहिनि उहे ॾाढा स्ट्रांग आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे, जीअं कोविड में नज़र आयो। उनजी कंटिन्यूटी आहे। यस, बिल्कुलु आहे, छो त उन में भर्ती थींदी रहंदी आहे न, ऐं उनजी ट्रेनिंग थींदी रहंदी, ट्रेनिंग ऐं एजुकेशन बि आहे। यस, उहे त पार्टी स्कूल्स आहिनि, कम्युनिस्ट पार्टीअ जा पार्टी स्कूल। मां तव्हांखे ॿुधायो पियो त जॾहिं पहिरें साल में मां चयो त भई हिते न जलसो थो नज़र अचे, न जुलूस थो नज़र अचे, कम्युनिस्ट पार्टी जी एक्टिविटी किथे आहे, त उन्हनि चयो था ईअं हिते नज़र तव्हांखे न ईंदो। सो जॾहिं अहिड़ी एक्टिविटी ईअं कम्युनिस्ट पार्टीअ जे हवाले सां आहे ई कान, त पोइ तव्हांखे उहो यूथ जेको आहे पॉलिटिकल छो नज़र ईंदो? मतिलबु डॉक्टर साहिबु वर्ल्ड व्यू ॿुधायो त चाइना जा मेरिटोरियस 1, 2, 3 कम कहिड़ा आहिनि वर्ल्ड जे हिसाब सां? साईं, सभ खां वॾो जेको चाइना जो कंट्रीब्यूशन आहे न, उहो जॾहिं हुननि इहो डेंग शॉपिंग खां पोइ जेके रिफॉर्म्स आहिनि, ओपनिंग अप थियो न, त हुननि जेका मैन्युफैक्चरिंग में दुनिया खां गोए खटी विया। हाणे मैन्युफैक्चरिंग जो हब चाइना आहे, सॼी दुनिया जी घणे खां घणी मैन्युफैक्चरिंग चाइना में थी थिए। हाणे उन जे नतीजे में जेके गुड्स प्रोड्यूस थिया, उहे सॼी दुनिया खे सस्ते अघ ते मिलनि था। मिसाल तौर जूतो असां कंहिं दौर में ॾिसंदा हुआसीं त इटैलियन जूता पाकिस्तान में ॾाढा महांगा हूंदा, पर चाइनीज़ जूता तमामु सस्ता। बिजलीअ जो सामान जापान जो
महांगो, चीन जो सस्तो, ऐं हाणे क्वालिटी घणी बहितर आहे। त हिकिड़ो वॾी अचीवमेंट जेका चाइना जी आहे मुंहिंजी नज़र में, उहा त जेके गुड्स जेके प्रोड्यूस थिया चाइना में, जेके सॼी दुनिया खे उन्हनि एक्सपोर्ट कया ऐं उन मां उन्हनि कमायो बि ऐं चाइना खे डेवलप बि कयो, पर माण्हुनि खे बि फ़ाइदो थियो। ट्रिकल डाउन इफेक्ट आहे। हा, अदरवाइज़ जर्मन, जैपनीज़, कोरियन, अमेरिकन, यूरोपियन प्रोडक्ट्स जेको आहे उहो एक्सपेंसिव हुआ। चाइना जो हिकिड़ो इहो कमाल। ॿियो, चाइना जेको सॼी दुनिया जी वरी इकनॉमिक डेवलपमेंट में जेका मदद कनि पिया न, मिसाल तौरु हिन जो BRI जो जेको 2012-13 खां जेको प्रोजेक्ट जॾहिं खां शी जिनपिंग आयो आहे, त उन में बि जेको सॼी दुनिया में इंफ्रास्ट्रक्चर, पोर्ट्स, शिपिंग जे हवाले सां जेका डेवलपमेंट कनि पिया, उहो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते अफ्रीका में, लैटिन अमेरिका में, एशिया सॼी में तमामु घणो उन्हनि जो हिकिड़ो रोल ठहियो आहे। मोबाइल फ़ोनूं तव्हां ॾिसो, पहिरियां iPhone अॼु बि तव्हां ॾिसो, iPhone जे कंपेरेबल चाइनीज़ तव्हांखे मॉडल उनजे क्वार्टर प्राइस ते बि कोन मिलंदी, मतिलबु मिलंदी, एॾी सस्ती हूंदी, उन खां शायदि बेटर परफॉर्म कंदी। मूं वटि मिसाल तौरु 2 फ़ोन आहिनि, iPhone बि आहे ऐं मूं वटि Xiaomi जो मोबाइल बि आहे। Xiaomi जो मोबाइल मूंखे 70,000 जो मिलियो हो, लखनि में हुयो। अॼु ताईं उहो Xiaomi जो मोबाइल इज़ वर्किंग बेटर देन, मुंहिंजी नज़र में, देन iPhone। सो इहो हिकिड़ो फ़र्क़ु। टियों आई वुड से कि चाइना जेको टेक्नोलॉजी में जेका डेवलपमेंट कई आहे, उहा उनजो फ़ाइदो बि सॼी दुनिया खे हाणे थी रहियो आहे। मिसाल तौरु हुननि जेको आहे हाई स्पीड ट्रेन्स ठाहियूं जेके सस्तियूं आहिनि, या असां ताज़ो जेको मिसाल असां वटि कामन आहे त हथियार बि जेके ठाहिनि था, सस्ता बि आहिनि ऐं सुठा बि आहिनि ऐं साबित थिया आहिनि, जेको ताज़ो मार्को थियो आहे असांजे पाड़ेसरी मुल्क सां। त टेक्नोलॉजीअ में बि चाइना वारा ॾाढो एडवांस थी विया आहिनि ऐं सॼी दुनिया जे या दोस्त मुल्कनि खे उन जा फ़ाइदा थियनि था पिया। लेटेस्ट इहो आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस में जेकॾहिं $500 बिलियन अमेरिकन रखिया आहिनि, जंहिंमें प्राइवेट ऐं पब्लिक पार्टनरशिप आहे, त चाइनीज़ बि उहो ओड़ो मॉडल ऑलरेडी उन्हनि वटि हुयो, उनखे वधीक हिननि कम्पीट कनि पिया। घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे त डीप सीक त हिकिड़ो आहे न, पर असांखे ख़बर, हा, असांखे ख़बर उहा आहे त डीप सीक आहे जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो हिकिड़ो वॾो कमाल थी वियो आहे। होॾां चैट GPT मिलंदो, ग्रोक मिलंदो, तव्हांखे परप्लेक्सिटी मिलंदी, ॿिया बि मिलंदा। पर मां छाकाणि चीन में रहियो आहियां ऐं मुंहिंजा ॿार चाइनीज़ पढ़ंदा आहिनि, मुंहिंजो बि राब्तो हूंदो आहे, त ॿिया बि चाइनीज़ टूल, मिसाल तौरु Z.AI तव्हां टूल ॾिसो, उन्हनि जो उहो बहितरीनु आहे। अहिड़ी तरह किमी जे नाले सां आहे, कुझु ॿिया बि आहिनि। सो घणनि खे ख़बर बि कान्हे का, पर चाइना उन्हनि में बि, सो मुंहिंजी नज़र में इहे कंट्रीब्यूशन्स चाइना जा आहिनि। लाइटर साइड ते हिकिड़ो सुवाल थो पुछां, जॾहिं जमायत इस्लामी वारा आया उते घुमण, पोइ उन्हनि खां छा ॾिठो, छा पुछऊं? इहो अजीब आहे त कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना जो CPC जेका आहे, उनजो पाकिस्तान जे सभिनी पार्टियुनि सां MOUs आहिनि। अच्छा, यस, वाओ। पीपल्स पार्टीअ सां बि ऐं PMLN सां बि, JUI सां बि, जमायत इस्लामीअ सां बि, PTI सां बि, सभिनी सां आहिनि। मूंखे एम्बेसडर जो फ़ोन आयो, मसूद ख़ान तॾहिं हूंदो एम्बेसडर, चई जमायत इस्लामी जो वफ़द अचई थो पियो चंडू वारे विज़िट ते, हिनखे संभालजांइ बाबा। सो कम्युनिस्ट पार्टीअ जो जेको इंटरनेशनल डायरेक्टोरेट जो डायरेक्टर हुयो, उहो हुननि सां गॾु बीजिंग खां आयो ऐं मूंखे हेॾां चयो वियो। सो उन्हनि जूं मीटिंग्स, उन्हनि खे फैक्ट्रियूं बि घुमाईंदा हुआ दफ़्तरनि में, ऐं चाइना जी ग्रोथ कीअं थी आहे उन ते ई उन्हनि खे ॿुधाईंदा हुआ। पोइ इहो छाकाणि जो पाकिस्तान दोस्त मुल्क आहे, उनजे करे सभिनी पार्टियुनि सां हुननि हिकिड़ो इहो तालुकात रखिया आहिनि। ऐं तव्हांजे खे यादि हूंदो त बिलावल भुट्टो बि कुझु अर्सो पहिरियां कम्युनिस्ट पार्टी जी दावत ते वियो हो, उन खां अॻु में इमरान वियो हो। PMLN जो यूथ जो वफ़द, उहो
हमज़ा शहबाज़ जी लीडरशिप में मां 2013 में 3 ॾींहं मूं वटि हुया. उन वक़्तु या सिंधी जेका असांजी MNA हुई मारवी उहा बि हुई. सो उन्हनि सां घणी मुंहिंजो न मूंखे अवल जमायत इस्लामी त जमायत हाणे तव्हां ॻाल्हि जो कढी आहे पोइ भला सिंधी क़ौम परस्तनि सां सिंधी क़ौम परस्तनि सां मूं उन वक़्तु ताईं त कोन हुयो. पर मां लेटली मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त शायदि उन्हनि सां बि ही तालुकात रखिया अथनि या रखनि पिया, पर मूंखे उनजो को एविडेंस कोन्हे को. बलोचनि सां बि इन्हनि जा कुझु तालुकात आहिनि, पर पठाणनि सां, पर मेन स्ट्रीम हुननि जी प्रेफरेंस जेको चूंडियल जेके मेन स्ट्रीम पार्लियामेंट जा जेके माण्हू उन्हनि ते ज़्यादा हूंदो आहे. बाक़ी मूं ॿुधो त कम परस्तनि सां को तालुक़ु हुननि डेवलप कयो आहे, बट आई एम नॉट श्योर, मूंखे हुनजी कंफर्मेशन कान्हे. जमात इस्लामीअ सां जेको अजीब तालुक़ु आहे, काॾे कम्युनिस्ट पार्टी या JUI सां फॉर दैट मैटर, रिलीजियस पार्टी, बट वो चाइना बेसिकली हिकिड़ो जेको माओ ज़ेतुंग ताईं हूंदो हो त उहो सॼी दुनिया जे कम्युनिस्ट तहरीकुनि खे सपोर्ट कंदा हुआ. डेंग शाओपिंग खां पोइ उहा पॉलिसी चेंज थी वई, उहा कंहिं बि कम्युनिस्ट पार्टी या लेफ्ट खे सपोर्ट करण वारी हुननि जी पॉलिसी न आहे. सभिनी सां तालुकात रखण वारी हुननि जी पॉलिसी आहे, ऐं उन कॉन्टेक्स्ट में जमात इस्लामी सां बि हुननि जो MOU आहे. छा इम्प्रेशन खणी विया हूंदा का ख़बर आहे? इम्प्रेस त जमात इस्लामी वारा उन वक़्तु जेको हुयो उन्हनि जो अमीर हुयो शायदि KP जो ऐं पंजाब जो, उहे लीड पिया कनि. मूंखे नाला यादि न आहिनि हाणे, ये 2012 जी शायदि ॻाल्हि आहे. उहे ॾाढा इम्प्रेस हुआ. ऐं मूंखे अञा ताईं यादि आहे हिकिड़े अमीर चयो की चाइनीज़ खे जेकॾहिं असां क़ाइल करे वठूं मज़हब जे हवाले सां, ऐं उन्हनि सां इकनॉमी जे तौर ते असां ॻंढियल पिया आहियूं, उन्हनि खे जे क़ाइल करे वठूं, ऐं छो त हिननि जो मज़हब कोई कोन्हे को, त इस्लाम सॼी दुनिया जे लाइ अलाए छा थी वेंदो. सो हुननि जूं इहे ख़्वाहिशूं आहिनि, पर उहो चीनियुनि खे सम्झनि कोन था त चीनी त हिननि खे रुगो एंटरटेन पिया कनि. चीनी जेके इहे विज़िट्स बि स्पॉन्सर कंदा आहिनि, उन में मेन पर्पज़ इहो हूंदो आहे त इहो हुननि जो जेको सॉफ्ट साइड आहे न, उहो ॾेखारींदा आहिनि, ब्राइटर साइड त असां ही आहियूं. सो इहो हुननि जो तरीक़ेकार आहे. ही जेके MNA आया यूथ थी आया PMLN जा, उन्हनि वटि बि इहो ई इम्प्रेशन. यस, उहे उन सां गॾु कंपनीज़ सां बि ज़ाहिरा मीटिंग हूंदियूं, गवर्नर सां, पार्टी सेक्रेटरी उते माना सम्झो चीफ मिनिस्टर टाइप हूंदो आहे, उनखे पार्टी सेक्रेटरी चवंदा आहिनि. सूबे में हिकिड़ो मिसाल तौरु गवर्नर आहे, ॿियो पार्टी सेक्रेटरी हूंदो आहे. काउंटी में बि ईअं मिलंदो तव्हांखे, हेठी काउंटी हायरार्की आहे. सो हिननि हिकिड़ो त उहो फॉरेन ऑफिस मीटिंग्स कम्युनिस्ट पार्टी वारनि सां मीटिंग, कंपनीज़ जेके मिसाल तौरु हमज़ा शहबाज़ जो ख़्यालु हो त डेम्स ठाहिण जे हवाले सां, त उहा वॾी हिकिड़ी कंपनी, उन सां मां मीटिंग अरेंज कई. उते बि इहो ई ख़्यालु. हा, ईअं त साईं जेको काइम अली शाह साहब खे बि मूं उते जेको इनवाइट करायो हो, उन सां गॾु डेलीगेशन. हा बिल्कुलु आयो, एग्ज़िबिशन में बि आयो. ईअं त मखदूम साहब खे बि इनवाइट करायो हो, उहो बि आयो. प्रेसिडेंट साहब खे अचिणो हो, पर उहो न अची सघियो, त उन जी जाइ ते डिप्टी प्राइम मिनिस्टर जेको मखदूम साहब हो उहो बि आयो हो. त उहो ओवरऑल ईंदा आहिनि त कंहिं इवेंट जे हवाले सां ईंदा आहिनि, ऐं पोइ उहा इन्विटेशन चीनी असां सां राब्ता कंदा हुआ, कॉन्सुलेट सां ऐं एम्बेसी सां, त पोइ असां उन्हनि खे गाइड कंदासीं, उन हवाले सां पोइ उहे ईंदा. पोइ उन्हनि जूं मीटिंग्स जेके रखाईंदा हुआसीं, त जे उन में बि चाइनीज़ ऐं असांजो हिकिड़ो कंसेंसस हूंदो हो. मेनली चाइनीज़ इंसिस्ट कंदा हुआ त उन्हनि जा जेके सुठा प्रोजेक्ट्स आहिनि, या जिन सां उन्हनि खे ॿियो फ़ाइदो थिए, त पाकिस्तान में प्रोजेक्ट मिली सघे, त उन्हनि में उन्हनि कंपनीज़ सां, उन्हनि जे चीफ एग्ज़ीक्यूटिव सां मीटिंग्स उहे असां अरेंज कंदा हुआसीं, ऐं उन मां पोइ फर्दर फॉलोअप उहे पाण कंदा हुआ. डॉक्टर साहब, चाइना जे लाइ आख़िरी सुवाल थो पुछां, उनखे थ्रेट्स कहिड़ा आहिनि? यस, साईं हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त चीन प्रॉबली दुनिया में अहिड़ा घटि मुल्क हूंदा जंहिंजा पाड़ेसरी के 17 मुल्क आहिनि, जिन जा बॉर्डर 17 मुल्क. एॾो वॾो आहे. सो
ट्रेडिशनली हिस्टोरिकली ख़ासि तौर ते 1930s जे एपिसोड त जेको जापान उन्हनि ते अटैक कयो हो ऐं कब्ज़ो कयो अधु चाइना ते उन्हनि जो सन्यासन खां पोइ सन्यासन खां पोइ चांकाई शेक जे पीरियड में हा त हिकिड़ो त उहो यानी अच्छा उन चाइना पाण में वॾो उनजो वॾो पाड़ेसरी हिकिड़ो रशिया ॿियो इंडिया वियतनाम नंढो आहे नंढो आहे हा पर इन्हनि 16-17 मुल्कनि में कुझु सां लैंड बॉर्डर कंहिं सां समुंड लॻे थो पियो त उन में ट्रेडिशनली चीनी सम्झंदा हुआ त जापान सभ खां वॾो दुश्मन आहे असांजो उहो वॾो थ्रेट आहे छाकाणि जो मूं चीनियुनि खां बि ॿुधो हो ऐं पाण बि पढ़ियो लिटरेचर में हिस्ट्री जे बुक्स में त जॾहिं हू चीन ते हमिलो उन्हनि कयो त उन्हनि जो पर्पज़ हो चीन खे 5 टुकड़नि में विरहाइण जो जेको हू कामयाबु न थी सघिया जंहिंमें हू शिनयांग खे इनर मंगोलिया खे मंचूरिया वारी नॉर्थ चाइना वारी साइड खे ऐं हेॾां साउथ खे अलॻि करे ऐं तिब्बत खे अलॻि करे इहे 5 टुकड़ा करण जो उन्हनि जो प्लान हो सो चाइना उनखे हिकिड़ो ट्रेडिशनल जीअं असां पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जो जहिड़ो आहे तीअं सम्झो त उन्हनि जो वॾो उहो आहे दुश्मन सम्झो वेंदो आहे ऐं उहो हिन वक़्तु बि अमेरिका सां उनजी अलाइनमेंट आहे ॿियो हिस्टोरिकली हाणे त उहा सूरत हाल न आहे पर हिस्टोरिकली बि चाइना ऐं रशिया जो को सुठो हिस्टोरिकल रोल रशिया जो ख़ासि तौर ते न रहियो आहे ऐं कुझु टेरिटरी अञा ताईं बि रशिया वटि आहे हिननि जी जेका चीनी वठनि कोन था पिया ॾेई छॾी आहिनि जॾहिं सेंचुरी ऑफ ह्यूमिलेशन वारो पीरियड हुयो तॾहिं हुननि खे न्यूट्रल रखण जे लाइ चीनियुनि उहा ॾेई छॾी टेरिटरी सो हाणे जेको शी जिनपिंग ऐं पुतिन जा तालुकात आहिनि उहे तमामु घणा क्लोज़ थी विया आहिनि कार्डियल रिलेशन ऐं स्ट्रेटेजिक आहिनि पर हिस्टोरिकली हू रशिया खे बि वॾो दुश्मन सम्झंदो हो बट हाणे न आहे बाक़ी हिंदुस्तान जी तव्हांखे ख़बर आहे पर इहे त रीजन जंहिंमें हू आहे उहे थ्रेट्स आहिनि न ख़ासि तौर ते इंडिया खे जेको अमेरिका यूज़ करणु चाहियो पए या अञा बि हुन जी ख़्वाहिश आहे त टू कंटेन चाइना पर ग्लोबल लेवल ते हिन जो वॾे में वॾो चाइना खे जेको थ्रेट आहे उहो अमेरिका खां आहे छाकाणि जो हिन वक़्तु बि चाइना परचेजिंग पावर पैरिटी जी बेसिस ते दुनिया जी वॾे में वॾी इकॉनमी आहे हा एक्सचेंज रेट जे हिसाब सां चाइना नंबर 2 इकॉनमी आहे ऐं हू अमेरिका नंबर 1 आहे उनजी $27 ट्रिलियन जी तव्हांखे GDP मिलंदी हिननि जी 19-20 ट्रिलियन जी इकॉनमी मिलंदी इहो गैप घटिजे पियो पर ॿियो जेको चाइना खे थ्रेट इनजे करे बि आहे त इकोनॉमिक डेवलपमेंट जेका चाइना जी थी रही आहे जेको सरपास कंदो हुनखे वरी टेक्नोलॉजी में बि जेका डेवलपमेंट उनजी थिए पई या डिफेंस जे हवाले सां बि जेका उनजी डेवलपमेंट थिए पई त अमेरिका खे वॾे में वॾो थ्रेट फील चाइना थो थिए ऐं हिननि खे बि थिए पियो त छाकाणि जो हू एग्ज़िस्टिंग सोकाल सुपर पावर आहे उहो हिननि खे उसरणु न ॾींदो त इन करे इहो वॾे में वॾो हुननि खे थ्रेट आहे जंहिंजी तयारी चीनी बि कनि पिया तव्हां ॿ ॻाल्हियूं कयो हिकिड़ो त सिंधी माण्हुनि खे ॿुधायो त उहे चीनियुनि मां छा सिखी सघनि था HR जे हवाले सां महिनत जे हवाले सां इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां इहो सिंधियुनि खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो एजुकेशन जे हवाले सां ॿियो चाइनीज़ नारेबाज़ केतिरा आहिनि इहा ॻाल्हि बि ॿुधाइजो ऐं टियों त फौरी तौर सिंधी माण्हुनि खे छा करणु खपे हिकिड़ी फर्स्ट क्लास वॾी क़ौम थियण लाइ ॾाढा ॾुखिया सवाल आहिनि साईं चीन खां सिखण जे लाइ त घणो कुझु आहे आउं त चाहींदुसि त सिंधी जेको नौजवान आहे न उहो अॻे ई काफ़ी चीन वञनि पिया पढ़नि पिया त
तालीम हासिलु करण जे हवाले सां जेको उहो ट्रेंड ऑलरेडी आहे उहो अञा वधाइणु खपे। ॿियो चाइनीज़ जेको इंटरप्रीनर क्लास कोन्हे को, सची ॻाल्हि आहे, थोरो आहे, उनखे चाइना फ्रीक्वेंट वञणु खपे ऐं चाइना में जेके नंढा वॾा कारोबार उनखे सम्झणु खपे ऐं उहे हिते खणी अचणु खपनि, उनजो हिननि खे फ़ाइदो थींदो। मां जेको ताज़ो चीन बि वियो हुउसि त मूंखे शेंजन में इंडियंस जेको आहे सो हर जेको मेन मार्केट हो उन में इंडियंस ॾाढा पिया नज़र अचनि, अफ्रीकन नज़र पिया अचनि। सो मोबाइलूं ख़रीद करणियूं हुअनि या ॿिया IT जा इक्विपमेंट्स आहिनि या इवन ॿियूं जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि डायरेक्ट तव्हां इम्पोर्ट करण जी कोशिशि कयो चाइना खां। त एजुकेशन जे हवाले सां ऐं ट्रेड जे हवाले सां सिंधी माण्हुनि खे उहो उन्हनि खां सिखण जे लाइ वञणु बि खपे। ॿियो इहो आहे त चाइना जे जेका इंटरप्रीनियरशिप जेका डेवलप थी आहे उनखे स्टडी करण जी ज़रूरत आहे। असां सभिनी खे उन में कंट्रीब्यूट करणु खपे ऐं उन्हनि खे सम्झाइणु खपे त चाइनीज़ केॾो महिनती आहे। तव्हां ॾिसो हिन वक़्तु बि चाइना में जेको ट्रेंड आहे उहो हफ़्ते जा 6 ॾींहं कमु कंदा आहिनि ऐं 9 to 9 वारो ट्रेंड आहे। अच्छा, तमामु घणो, काफ़ी हद ताईं उहो ट्रेंड घटिजे थो हाणे, 9 to 5 वारे तरफ़ अचनि था या 5 days वारे वक़्तु, पर बेसिकली त चाइनीज़ तमामु घणो महिनती माण्हू आहिनि। सो हिकिड़ी महिनत वारो एलिमेंट जेको आहे उहो बि पाण खे लर्न करणु खपे। ॿियो मां इहो चवंदुसि त असां बि सिविलाइज़ेशन जो पार्ट आहियूं, असांजी बि ओल्डेस्ट सिविलाइज़ेशन आहे। त चाइना जी सिविलाइज़ेशन जा उहे एलिमेंट जेके असांखे कॉमन नज़र अचनि उन्हनि जे हवाले सां असांखे बि लर्न हुननि खां करणु खपे त हुननि उहे कहिड़ा एलिमेंट्स यूज़ कया सिविलाइज़ेशनल कॉन्टेक्स्ट में, इथिकल कॉन्टेक्स्ट में, पोइ असांखे बि उन लाइ का बहितरी करण जी, सोसाइटीअ खे बहितर करण जी ज़रूरत आहे, उहा करणु खपे। बाक़ी ॿियो सुवालु तव्हांजो जेको हुयो उनखे छॾे करे टियों जेको आहे उनजे लाइ त साईं आउं त चवंदुसि त पूरे पाकिस्तान चीन जो दोस्त आहे। फेडरल गवर्नमेंट ख़ासि तौर ते पंजाब वधीक फ़ाइदो वठी रहियो आहे, सिंध पोइते आहे। लेटली एक्टिविज़म थोरो नज़र आयो आहे, पर सिंध गवर्नमेंट ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां तव्हां जीअं चयो आहे त क्वांटम चेंज जेकॾहिं अचे त चाइना तयारु वेठो आहे। हा, उनजो प्रेफरेंस रहियो आहे पंजाब जे लाइ। लेट्स बी ऑनेस्ट, मां तव्हांखे ऑनेस्टली ॿुधायां थो त शरीफ़ बिरादरान जंहिं नमूने सां पंजाब हलायो पए, उते मूं जेको चीनियुनि खां ॿुधो पए हुननि जो प्रेफरेंस हुयो पंजाब में इन्वेस्टमेंट वॾो बि हो ऐं ॿियो उतां जी गवर्नेंस हुननि खे शायदि सूट पई करे। हेल्म ऑफ अफेयर्स उहे ई हुआ ऐं फेडरल ते बि उहे हुआ। हा, ऐं सिंध में हुननि खे ॿिया प्रॉब्लम्स पिया फेस करणा पवनि। हाणे उहो छा चवां ओपनली, उहे सुठो कोन लॻंदो, पर सिंध गवर्नमेंट लेटली थोरो घणो उन तरफ़ वधी आहे, पर एतिरो काफ़ी हद ताईं वधी न आहे। मुंहिंजी हिकिड़ी राय आहे त सिंध गवर्नमेंट खे चाइना स्पेसिफिक डेस्क, ख़बर न आहे अलाए कोन्हे, मूंखे त नज़र कोन थी अचे, उहो हुननि खे फोकस करणु खपे ऐं ख़ासि तौर ते इंडस्ट्री जे हवाले सां। सिंध में इंडस्ट्री रुगो कराची न, पर अंदरूनी सिंध में बि ठट्टो, हैदराबाद, बदीन या लाड़काणे के अहिड़ा इंडस्ट्रियल यूनिट्स ॾिसे जिन में चाइनीज़ मूं ॾिठो आहे रिमोट एरिया अफ्रीका में वेठा आहिनि, थर में जो वेठा आहिनि, थर में वेठा आहिनि। चलो उहो त हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे, त अहिड़ा प्रोजेक्ट सिलेक्ट करणु खपनि, छो त सिंध जी इंडस्ट्रियलाइज़ेशन हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे। मां तव्हांखे अर्ज़ु कयां त पाकिस्तान में सिंध जी इंडस्ट्रियलाइज़ेशन या सिंध जो जेको एक्सपोर्ट में कंट्रीब्यूशन उहो घटि थींदो थो वञे। अच्छा, सिंध में बि वरी कराचीअ में इंडस्ट्री घणी आहे, इंटीरियर में कोन्हे।
असां इंटीरियर लफ़्ज़ यूज़ न कंदा अंदर हा सॉरी इहो ग़लति था कयूं बट बाक़ी सिंध में साउथ नॉर्थ हा, या हा। ॿिया ज़िला ॿियनि ज़िलनि में हा। जेका उहा असां वटि इंडस्ट्री कान्हे मूं कंहिं सरकारी अमलदार खे चयो त तूं इहो ॿुधाईंदे मूंखे त पाकिस्तान जी GDP में सिंध जो शेयर केतिरो आहे का ख़बर कान्हे मिसाल तौरु $400 बिलियन जी या $390 बिलियन जी GDP आहे त मूं चीफ मिनिस्टर हाउस में जॾहिं मां स्टाफ कॉलेज खां हिते विज़िट ते आया हुआसीं विद इंटायर ग्रुप पुछो त का ख़बर कान्हे चीफ मिनिस्टर फाइनेंस मिनिस्टर खे चयो त तूं ॿुधाए कहिड़ो? फाइनेंस इहो ई हो साईं काइम अली शाह साहिबु काइम अली शाह काइम अली शाह हा मुंहिंजे ख़्याल में उहो ई उन ई चयो हूंदो मुराद शाह खे सो कंहिं वटि उहा डेटा कान आई चाइना में त काउंटी लेवल ते GDP जी डेटा हूंदी आहे साईं हिते सूबे जी GDP जी ख़बर कान्हे ॿियो सुवालु पुछो त पाकिस्तान जी एक्सपोर्ट में सिंध जो हिसो केतिरो आहे का ख़बर कान्हे अच्छा उन में कराची ऐं बाक़ी डिस्ट्रिक्ट जो असां हिसाबु कयूं त तव्हांखे कुझु नज़र न ईंदो इंडस्ट्रियलाइज़ेशन में बि इहो तव्हांखे कुझु नज़र न ईंदो सो सिंध गवर्नमेंट खे इहो हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट खणी चीनी इन्वेस्टर्स खे चाइनीज़ गवर्नमेंट खे इन्वॉल्व करणु खपे मूंखे यादि आहे जॾहिं प्रेसिडेंट ज़रदारी साहिबु हुयो तॾहिं सिचुआन जंहिं प्रोविंस में मां हुउसि सिचुआन ऐं सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो MOU बि हो उहो अलाए काॾे हिननि करे छॾियो उन में उहो प्रोविंस जीअं चाइना जे अंदरि हिकु रीजन खे ॿिया डेवलप्ड रीजन्स डेवलप करण में कंट्रीब्यूट कंदा आहिनि इहो वॾो हिकिड़ो ट्रेंड आहे तीअं सिचुआन जो प्रोविंस सॼो सिंध खे डेवलप करण में या टेक्नोलॉजी या इंडस्ट्रियल सेटअप आणण में या ट्रेड करण में वॾी मदद करे सघे थो सिंध गवर्नमेंट खे इन ते ध्यानु ॾियणु खपे ऐं चाइना जॾहिं सॼी दुनिया खे मदद करे रहियो आहे पाकिस्तान खे बि करे रहियो आहे BRI में ख़ासि तौर ते जेको 23-24 बिलियन जी इन्वेस्टमेंट आहे प्रोविंस खे इहो ॾिसणु खपे त चाइना खे कीअं वधीक कोऑप्ट कजे ऐं सिंध जे माण्हुनि जे लाइ को भलो करे सघिजे डॉक्टर साहिबु अव्हां जी वॾी महिरबानी ऐं मां त चाहींदुमि त वरी कंहिं ॿी निशस्त में असां जेको BRI तव्हां कयो था CPEC ते ख़ासि तौरु असां मुसलसिल ॻाल्हायूं ऐं पंहिंजे माण्हुनि खे बि ॿुधायूं त CPEC जे हूंदे छा थी सघे थो CPEC जे न हूंदे छा थींदो ऐं ख़ुदि CPEC जो हिन सॼी रीजन ते असरु कहिड़ो पवंदो कंहिं ॿी साहित में पर आउं तव्हांजो थोराइतो आहियां ऐं सभई ॻाल्हियूं आहिनि जेके मुंहिंजे सम्झ में अॼु आयूं आहिनि तव्हांजे ॻाल्हाइण खां पोइ ऐं तव्हांखे ॿुधण खां पोइ त मूंखे इहो ख़्यालु थियो आहे त जेके बि असांजा CSIS पास नौजवान आहिनि ऐं उन्हनि खे कमर्शियल अताशी थियण जो जेकॾहिं मौक़ो मिले त उहो चीन रूस ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी घटि में घटि उतां जो कल्चर हिते कीअं एडॉप्ट करे सघिजे थो कीअं इम्प्लीकेशन उहो सभु असांखे सिखण में वॾी मदद मिलंदी अव्हां जी वॾी महिरबानी सर इहो मौक़ो ॾियण जी थैंक यू नाज़रीन ही हो डॉक्टर ज़ुल्फ़कार जूणे जो डॉक्टर सैफ़ुद्दीन जूणे जो ऐं असां हिन गुफ़्तगू खे हिकु करो इन करे बि ॻाल्हायो त जे चीन असांखे सम्झ में अचे चीन छा हो चीन छा मां छा थी वियो चीन जो असांखे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो चीन जो सॼो मामिलो चीन खे पंहिंजा कहिड़ा थ्रेट्स आहिनि आलमी कहिड़ा थ्रेट्स आहिनि आलमी तौरु चीन कीअं असरअंदाज़ थी सघे थो उन्हनि ॻाल्हियुनि खां सवाइ डॉक्टर साहिब जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि मुख़्तलिफ़ हवालनि सां कस्टम जे हवाले सां नौकिरी जे हवाले सां ऐं तालीम जे हवाले सां ऐं हुनजी धीअ हुनजा पुट उहे उन्हनि थोरनि माण्हुनि दुनिया में थोरनि माण्हुनि मंझि आहिनि जिन चाइनीज़ ॿोली में IT में एक्सेल कयो आहे ऐं हू ख़ुदि हिते कंपनियूं ठाहे वेठा आहिनि अव्हां बि कंहिं कंपनी जे बारे में जीअं डॉक्टर साहिबु चयो त सिंधी इंटरप्रेन्योर घटि आहिनि चाइना मां सिखी अचो पैगम्बर सलम त वली हुकुम करे वियो हो उन हुकुम खे मञण जो ई टाइम आहे ऐं यूनान में चवंदा हुआ त जॾहिं आसमान ते कारा बादल न हुजनि मौसम साफ़ ऐं सुठी हुजे त
तॾहिं तव्हां आसमान ताईं सफ़र करण जो ई बि ख़्याल ऐं तमन्ना ज़ाहिर कयो। अॼु जॾहिं पाकिस्तान चीन सां बहितर हालतुनि में आहे, उन्हनि बहितर हालतुनि खे बक़ौल डॉक्टर साहब जे जंहिं नमूने पंजाब यूटिलाइज़ थो करे, उन नमूने सिंध गवर्नमेंट छो नथी करे ऐं सिंधी माण्हू छो नथा कनि, इन सवाल ते अॼु असां पंहिंजो हीउ प्रोग्राम पूरो था कयूं। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी, अवां समूरनि दोस्तनि जी महिरबानी। वरी कंहिं ॿिए महिमान, कंहिं ॿिए दोस्त सां, ॿिए माहिर सां अवां सां गॾु हूंदासीं। अल्लाह वाहे।